बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Exercises 18.1 अरिड़हं ॾाई हिकु जी असां मश्क कंदासीं। कंप्लीट दीज सेंटेंसिस। दीज मीन्स ही जुमला। हाणे इहे जुमला तव्हां मुकमल कंदव, ठीकु आहे। हाणे मां हिनखे थोरो जेको आहे हिन तरीक़े सां असां रिकॉर्डिंग कयूं था पिया हिनजी, हिनखे थोरो मां वॾो थो कयांसि। नंबर 1, हेलन इज़ इन आयरलैंड। हेलन आयरलैंड में आहे। शी हैज़ बिन इन आयरलैंड सिंस मंडे। उहो सूमर खां वठी आयरलैंड में मौजूदु आहे। इन जेका वज़ाहत आहे मां उन में अरिड़हें यूनिट में करे वियो आहियां। तव्हांखे वज़ाहत ओॾे ॾिसणी पवंदी, ठीकु आहे। हिते बार बार न कंदुसि, जिथे आई थोरी घणी उते कंदासीं। नंबर 2, आई नो लीसा। मां लीसा खे सुञाणियां थो। आई हैव नोन हर फॉर अ लॉन्ग टाइम। घणे टाइम खां वठी मां हुनखे सुञाणियां थो। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस इस्तेमालु थींदो, ठीकु आहे। इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियो अथव। हीअ बि प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस इस्तेमालु थियो आहे। इहो अॻे ॿुधाए छॾियां, मथे यूनिट में बयानु करे आयो आहियां। नंबर 3, सारा एंड एंडी आर मैरिड। सारा ऐं एंडी पढ़ियल आहिनि। हिते आर इस्तेमालु थियल आहे। इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। इन जी शादी थियल आहे सारा ऐं एंडी जी। सारा छोकिरी आहे, एंडी छोकिरो आहे। दे हैव माने ॿई। दे हैव बीन, हिते बीन इस्तेमालु थींदो आहे आर। दे हैव बीन मैरिड सिंस 2005। हिन जी शादी 2005 खां थियल। इहो परफेक्ट सिंपल टेंस थी वियो। नंबर 4, बैन इज़ इल। बैन बीमार आहे। हिते इज़ अकेलो वर्ब इस्तेमालु थियल आहे। प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे इहो। हाणे ही हैज़ लॻाइण खां पोइ हिते बिन थी पवंदो। ही हैज़ बिन इल फॉर द लास्ट फ्यू डेज़। गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी बीमार आहे, माना 2-3 ॾींहं था दसि बीमार आहे। हाणे इहो परफेक्ट टेंस थी वियो। 2-3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, खे अञा ताईं महिल बीमार आहे। इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस थी वियो, जेको असां वटि मौजूदु न आहे, ठीकु आहे। नंबर 5, वी लिव इन स्कॉट रोड। असां स्कॉट रोड ते रहंदा आहियूं। माना अहिड़ो रोड आहे जंहिंजा नाला ॾींदा आहियूं रोडनि ते, जीअं गाजी रोड ते रहंदा आहियूं, फलाणे रोड ते रहंदा आहियूं। रोडनि जा नाला रखिबा आहिनि। स्कॉट रोड आहे, उते असां रहंदा आहियूं। लिव प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। इनखे परफेक्ट करिणो आहे। वी हैव लिव्ड इन स्कॉट रोड, माना देयर जी ॻाल्हि थो करे, माना स्कॉट रोड। वी हैव लिव्ड देयर फॉर अ लॉन्ग टाइम। वॾो टाइम थियो आहे असांखे उते रहंदे। किथे? स्कॉट रोड ते। माना असां हिते रहंदे असांखे घणो टाइम थी चुको आहे, घणो टाइम थियो आहे। माना असां उते अञा ताईं रहंदा आहियूं या रहूं था, या रहूं था पिया बि चऊं, को फ़र्क़ु नथो पए। नंबर 6, कैथरीन छोकिरी जो नालो आहे। वर्क्स इन अ बैंक, यानी बैंक में कमु कंदी आहे, बैंक में आहे। वर्क्स प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। हिते कैथरीन सिंगुलर आहे, एस लॻी आहे। इन जो उच्चार निकितो आहे वर्क्स। शी हैज़ वर्कड देयर, माना इन बैंक। शी हैज़ वर्क देयर फॉर 5 years। 5 सालनि खां वठी बैंक में कमु कंदी आहे, बैंक में आहे। नंबर 7, एलन हैज़ अ हेडेक। इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। अकेलो हैज़ इस्तेमालु थियल आहे, माना एलन खे मथे में सूर आहे। हिते हैज़ सां घाट बि इस्तेमालु थींदी आहे। एलन हैज़ गॉट अ हेडेक। हिते उच्चार आहे हेड एक। हेडेची न आहे। इहो प्रोनाउंसिएशन जो बि ख़्यालु रखो। घणनि खे सम्झाए बीहंदा आहियूं, शागिर्द थोरा घणो पढ़ियल हूंदा आहिनि मास्तर जा, उहो उनखे दिमाग़ में विझी था छॾनि। हेडेची अलाए छा छा थींदो आहे इहो उच्चार। हेड एक आहे। ऑक्सफोर्ड में हिन जो भला उच्चार ॿुधो, हेड एक जो, हेडेक, ठीकु आहे। हाणे ही हैज़ हेल्पिंग वर्ब थींदो, पोइ हीअ हेड थी पवंदी। ही हैज़ हैड अ हेडेक सिंस ही गॉट अप दिस मॉर्निंग। माना अॼु सुबुह जो उथियो आहे त मथे में सूर अथसि। माना सुबुह जो जीअं निंड मां उथियो आहे न, इहो टाइम गुज़री चुको आहे। सुबुह खां वठी महिल ताईं जेको उथण खां वठी, तॾहिं खां वठी हिनखे मथे में सूर आहे। माना एलन खे मथे में सूर आहे, पर जेॾी महिल सुबुह जो निंड मां उथियो आहे त मथे में सूर अथसि। हाणे हिन में छा थियो त हीउ जेको सेंस इस्तेमालु छो थींदी आहे, ही गॉट अप दिस मॉर्निंग। पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो न, जॾहिं बि पास्ट सिंपल टेंस हिते इस्तेमालु थींदो, उन खां अॻु में सेंस इस्तेमालु थींदी, फॉर इस्तेमालु न थींदी। सेंस ऐं फॉर जे हवाले सां प्रेज़ेंट परफेक्ट में या प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में, प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल जेको असां चऊं था, त हमेशह यादि रखो त सेंस पास्ट सिंपल टेंस अञा जुमिलो हूंदो सॼो। ही गॉड ऑफ दिस मॉर्निंग सॼो जुमिलो आहे इहो पास्ट सिंपल टेंस जो आहे। इन खां अॻु में सेंस इस्तेमालु थींदी, छो जो मुंड थो ॿुधाए, जेॾी महिल उथियो आहे उन टाइम जी ॻाल्हि था कयूं, ठीकु आहे न। इहो प्रेज़ेंट परफेक्ट थी वियो। ही ट्रांसलेशन करण में ॾाढी ॾुखियाई कंदो आहे नवनि माण्हुनि खे। माना हिते हैज़ लॻंदी त पोइ हिते हेड थी पवंदो। माना ही हैज़ हैड अ हेडेक, ईअं न थींदो त ही हैज़ हेडेक। नंबर 8, आई एम लर्निंग इंग्लिश। मां अंग्रेज़ी सिखां थो, अंग्रेज़ी सिखां थो पियो, अंग्रेज़ी सिखां थी। छोकिरी बि साई ॻाल्हि आहे। हाणे आई हैव बीन, इहो एम जेको आहे सो बीन में थींदो। आई बिन लर्निंग इंग्लिश फॉर 6 months। 6 महीननि खां वठी मां अंग्रेज़ी सिखां थी, या सिखां थो, या सिखां थो पियो, या सिखी रहियो आहियां। 18.2, मेक क्वेश्चन्स विथ हाउ लॉन्ग। हाणे हाउ लॉन्ग सां जुमिला ठाहींदो, मुंड में इहो इस्तेमालु थींदो आहे। हाणे हे हिन सां ॻाल्हाए थो, हिनखे जवाबु थो ॾे, ठीकु आहे। नंबर 1, हेलन इज़ ऑन हॉलीडे। हेलन मोकलनि ते वियल आहे। हाउ लॉन्ग हैज़ शी बिन इन हॉलीडे। हे थो पुछेसि हाउ लॉन्ग हैज़ शी बिन ऑन हॉलीडे। हूअ मोकलनि ते केतिरे टाइम खां वियल आहे, केतिरो टाइम थियो अथसि त मोकलनि ते वियल आहे, मोकलनि ते आहे। हाणे हिते इज़ जेको आहे सो हिते बिन थी वियो हैज़ लॻाइण खां पोइ, परफेक्ट हाउ लॉन्ग जे करे थियो, परफेक्ट सिंपल टेंस थी वियो। नंबर 2, स्टीव एंड नादिया आर इन ब्राज़ील।
माना स्टीव ऐं नादिया ब्राज़ील में मौजूदु आहिनि. हिते आर अकेलो वर्ब इस्तेमालु थियो आहे माना प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे. त हाउ लॉन्ग हैव दे, ये ॿई ॼणा हैव दे बीन इन ब्राज़ील, माना उहे केतिरे टाइम खां वठी ब्राज़ील में मौजूदु आहिनि. हिते इन करे बीन इस्तेमालु थी पवंदो, हीउ जेको बीन थी पवंदो. हाउ लॉन्ग इस्तेमालु करण खां पोइ हैव थींदो. हाउ लॉन्ग हैव दे बीन, दे माना स्टीव ऐं नादिया. नंबर 3 में आई नो एमी, माना मां एमी खे सुञाणियांसि थो, सुञाणींदोसि चङी तरह सां, सुञाणियांसि थो. हिन वरी चयसि हाउ लॉन्ग हैव यू नोन हर, एमी छोकिरी आहे, इन करे हर प्रोनाउन इस्तेमालु थींदो आहे, हर नालो न वठिबो आहे. हाउ लॉन्ग हैव यू नोन हर, केतिरे टाइम खां वठी भला सुञाणीसि थो हुनखे, यानी एमी खे. इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस थींदो. हैव लॻाइण खां पोइ इहो नो जी पास्ट पार्टिसिपल थी नॉन. नंबर 4 एमिली इज़ लर्निंग इटालियन. एमिली अतालवी ॿोली थी सघे, माना इटली में जेका ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे. हाणे हिते कंटिन्यूस टेंस आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूस, इज़ ऐं लर्निंग इस्तेमालु थियो आहे. इन करे हे सवाल कंदुसि हाउ लॉन्ग सां. हाउ लॉन्ग हैज़ शी बिन लर्निंग इटालियन, हूअ केतिरे टाइम खां वठी अतालवी ॿोली या इटली वारी ॿोली ॻाल्हाए थी पई. नंबर 5 माई ब्रदर लिव्स इन कैनेडा, मुंहिंजो भाउ कैनेडा में रहंदो आहे. हे सवाल थो करेसि वरी हाउ लॉन्ग हैज़ ही लिव्ड इन कैनेडा. हाउ लॉन्ग पोइ हिते हैज़ लॻंदी, पोइ लिव जो पास्ट पार्टिसिपल मिलंदो लिव्ड, यानी योर ब्रदर जे लाइ ही इस्तेमालु थी वियो. हाउ लॉन्ग हैज़ ही लिव्ड इन कैनेडा, केतिरे टाइम खां वठी कैनेडा में रहंदो आहे या रहे थो. प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस थी पवंदो. ठीकु आहे, छो जो टाइम ॿुधाए पियो न, त माना ओतिरो टाइम गुज़री चुको आहे, इन करे इन प्रेज़ेंट परफेक्ट थींदो. ईअं न थींदो त हाउ लॉन्ग डज़ ही लिव इन कैनेडा, ईअं न थींदो. थोरो सम्झण जी कोशिशि कयो, प्रैक्टिस कयो. हिन ते वॾो आम यूनिट अथव, हिनखे इलाही माना इलाही दफ़ा ॿुधो हर त तॾहिं पको थींदो. प्रैक्टिस मेक्स परफेक्ट. ठीकु आहे. नंबर 6 आई एम अ टीचर, यानी मां उस्तादु आहियां, मास्तर आहियां. ठीकु आहे. हाणे हिते एम अकेलो वर्ब इस्तेमालु थियल आहे, यानी प्रेज़ेंट सिंपल टेंस, आई एम अ टीचर. हाणे हे थो पुछे मूंखां, मिसाल हिकिड़ो, हाउ लॉन्ग हैव यू बीन अ टीचर, तूं केतिरे टाइम खां वठी मास्तरी, घणो टाइम थियो अथई. हाणे मूंखे 27 साल मिसाल थिया आहिनि. आई हैव बीन अ टीचर फॉर 27 years, 27 सालनि खां वठी मां मास्तर आहियां, मास्तरी पियो थो कयां, पढ़ायां थो पियो इंग्लिश ग्रामर. ठीकु आहे. त 7 नंबर आख़िरी आहे इट इज़ रेनिंग, इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे. हे थो पुछेसि हाउ लॉन्ग हैज़ इट बिन रेनिंग, हैज़ इस्तेमालु थींदी, पोइ इट इस्तेमालु थींदो, इज़ जेको आहे बीन में तब्दील थींदो. हाउ लॉन्ग हैज़ इट बिन रेनिंग, केतिरे टाइम खां वठी मींहुं वसे थो पियो. ठीकु आहे, यानी केतिरे टाइम खां वठी बरसाति पए थी पई. त हे परफेक्ट या टेंस जा हेॾो जुमिला, पोइ सिंपल बि हुया ऐं कंटिन्यूअस बि हुया, मिक्स में हुया. हे ख़ाली जेको आहे सो सिंपल ऐं कंटिन्यूअस जा जुमिला हिन ॻाल्हाए, हुन वरी परफेक्ट में हाउ लॉन्ग सां सवाल पुछियसि. 18.3 लुक एट द पिक्चर्स. द पिक्चर्स माना हिननि तस्वीरुनि ॾे ॾिसंदो. टोटल 6 तस्वीरुनि, इन्हनि तस्वीरुनि खे ॾिसो चे, गौर सां ॾिसो. एंड कंप्लीट द सेंटेंसिस, पोइ जेके जुमिला ॾिना विया आहिनि इन्हनि खे पूरो कयो. ठीकु आहे. द मीन्स दीज़ सेंटेंसिस विथ हिननि लफ़्ज़नि सां. फॉर 10 minutes, 10 मिंटनि खां वठी. ठीकु आहे. फॉर 10 years, 10 सालनि खां वठी. ऑल डे, सॼो ॾींहुं. सिंस ही वॉस 20, जॾहिं खां वठी 20 सालनि जो हुयो. ऑल हर लाइफ, हुन पंहिंजी सॼी हुनजी ज़िंदगी. सिंस संडे, आचर खां वठी वग़ैरह वग़ैरह जुमिलनि में हिते ईंदी, त पोइ माना क्लियर थींदी. हाणे नंबर 1 तस्वीर में ॾिसंदो वी आर मैरिड. हे ॿई ॼणा था चवनि असांजी शादी थियल आहे, असां शादीशुदा आहियूं, ज़ाल मुड़ुसु आहियूं असां. हाणे दे हैव बीन मैरिड थियल आहे फॉर 10 years. दे हैव बीन मैरिड फॉर 10 years, माना 10 सालनि खां वठी पढ़ियल आहिनि, शादी थियल आहे हिनजी. हाणे हीअ वरी चवे थी आई लिव इन वेल्स. वेल्स में रहंदी आहियां. इलाइक़ो आहे. ठीकु आहे. जियोग्राफिकल नालो आहे हिनजो, पाणे कहिड़ो आहे उहो इहो त नक्शो ॾेखारे थी. इहा वेल्स आहे, मां हिते रहंदी आहियां या रहां थी. शी हैज़ लिव्ड इन वेल्स ऑल हर लाइफ. सॼी ज़िंदगी वेल्स में ई रही आहे, सॼी ज़िंदगी वेल्स में ई गुज़ारी अथई हिन, यानी उते ई रहे थी सॼी ज़िंदगी, यानी हिन जॾहिं खां वठी पैदा थियल आहे उते ई आहे. नंबर 3 में ॾिसंदो तव्हां हे वी आर ऑन हॉलीडे. असां मोकलुनि ते आहियूं. मोकलुनि ते इंजॉय पिया था कनि. हिते ॾिसो था न, असां मोकलुनि ते हिते आयल आहियूं. त हाणे असां चवंदासीं दे हैव बीन ऑन हॉलीडे सिंस संडे, माना आचर खां वठी मोकलुनि ते आहिनि. असां चौथी तस्वीर खे ॾिसंदासीं द सन इज़ शाइनिंग, माना उस निकिती पई आहे, सिज चमकी रहियो आहे, सिज चमके थो पियो. ठीकु आहे न. द सन इज़ शाइनिंग, पर अञा सवली सिंधी ॿुधाई मां जेका मुंड में, माना त उस निकिती पई आहे महिल, जुड़ो कोन्हे. यानी द सन हैज़ बीन शाइनिंग ऑल डे. अॼु त सॼो ॾींहुं उस रही आहे, माना जुड़ो ज़रो बि न आयो आहे. हीअ आहे आई एम वेटिंग. हाणे किथे बीठी आहे, माना बस स्टॉप ते बीठी आहे शायदि.
हाणे मां इंतज़ार में आहियां, सवली सिंधी ईअं कंदासीं, इंतज़ार में आहियां, इंतज़ारु पई थी कयां, यानी बस वग़ैरह, यानी शी इज़ बिन वेटिंग, ठीकु आहे न, शी इज़ बिन वेटिंग फॉर 10 मिनट्स, माना 10 मिंटनि खां वठी जेको आहे सो इंतज़ार में बीठी आहे, बस वग़ैरह जे लाइ बीठी आहे। हाणे हीअ वरी ॾिसो काको चए थो आई हैव अ बियर्ड, यानी मूंखे ॾाढ़ी रखियल आहे, ॾाढ़ीअ सां आहियां मां, ठीकु आहे न, हे बि ईअं थो चए मूंखे ॾाढ़ी आहे। हाणे छा थींदो, ही हैज़ प्रेज़ेंट सिंपल टेंस हो, ही हैज़ हैड अ बियर्ड, माना हिनखे ॾाढ़ी रखियल आहे सिंस ही वॉज 20, यानी सिंस ही वॉज 20 years old, जॾहिं 20 सालनि जी उमिरि जो हुयो न, 20 सालनि खां वठी न, यानी हुनजी उमिरि जॾहिं 20 साल हुई न, तॾहिं 20 सालनि जो थियो त तॾहिं खां हिनखे ॾाढ़ी रखियल आहे। इन करे सिंस इस्तेमालु थी जॾहिं 20 सालनि जो हो, इहा माना टाइम तव्हां नोट कंदो न, पोइ ख़बर पवंदो त 20 सालनि जो त हाणे केतिरो टाइम थियो अथसि। सो इहो एक्सरसाइज़ ते पूरी थी वई। अचूं था आख़िरी एक्सरसाइज़ ते, विच इज़ राइट, सही कहिड़ो आहे हिननि मां, हे जेके जुमिला ॾिना आहिनि न हिननि मां ग़लति बि ऐं सही पिया थियल आहिनि। 18.4 आहे इहो। नंबर 1, मार्क लिव्स या हैज़ लिव्ड इन कैनेडा सिंस अप्रैल। हाणे मार्क जेको आहे सो अप्रैल खां वठी कैनेडा में आहे। हाणे इन में सही कहिड़ो आहे, जेको आहे सो कैनेडा में माना अप्रैल खां वठी रहे थो, त हाणे इन में जेको हैज़ लिव्ड आहे, छो जो सिंस अप्रैल माना गुज़रियल टाइम ॿुधाए थो, माना पंहिंजो टाइम जेको आहे पोइ हिते जेको परफेक्ट थी आयल आहे न, परफेक्ट थियल अप्रैल खां वठी हिनमहिल ताईं, उन जी ॻाल्हि थो करे, इन करे मुकमल थी चुको आहे न टाइम, इन करे हिते प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु थियो, यानी मार्क हैज़ लिव्ड इन कैनेडा सिंस अप्रैल, इहो सही आहे। छा थो चए, हैज़ लिव्ड इज़ राइट, उहो जेको हैज़ लिव्ड इज़ राइट इहो हिते सही आहे। हाणे ॿियो जुमिलो आहे, जैन एंड आई आर फ्रेंड्स, जैन छोकिरी ऐं मां दोस्त आहियूं पाण में। हाणे हिन जुमिले में आई नो लिखियलु आहे, ॿियो आई हैव नोन लिखियलु आहे। इन्हनि मां जेको आई नो आहे उहो सही आहे, माना आई नो हर वेरी वेल, मां हुनखे चङी तरह सां सुञाणियां थो, छो जो हिन में टाइम न आहे लिखियलु त केतिरे टाइम खां वठी सुञाणे थो, इन लाइ हिन में थींदो आई नो हर वेरी वेल। हाणे जेको 3 नंबर जुमिलो आहे उन में आहे जैन एंड आई आर फ्रेंड्स, माना जैन ऐं मां दोस्त आहियूं। हिते बि साॻियो ई जुमिलो जेको ॿिए में लिखियलु उहो साॻियो ई हिते ई लिखियलु आहे, जैन छोकिरी ऐं मां दोस्त आहियूं पाण में, ठीकु आहे। हिते आर अकेलो इस्तेमालु थियो आहे, ॿ ॼणा थिया इन करे आर थियो, आए सां आर इस्तेमालु न थींदी आहे अकेले सां, पर हाणे जॾहिं जैन ऐं मां ॿ ॼणा थियासीं इन करे आर इस्तेमालु थी, सिंधी में आहियूं चवंदासीं, जैन ऐं मां दोस्त आहियूं, ठीकु आहे। आई हैव नोन, हे सही थींदो, आई हैव नोन हर फॉर अ लॉन्ग टाइम, यानी हिन जैन खे मां घणे टाइम खां वठी सुञाणे थो, माना घणो टाइम गुज़री चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, अञा बि मां हिनखे सुञाणांसि थो या सुञाणींदो आहियां। हिते जेको आई नो आहे इहो ग़लति आहे, आई हैव नोन इज़ राइट, हिन वांगुरु लिखंदव हिते तव्हां। नंबर 4, ए बी सां थो ॻाल्हाए, सॉरी आई एम लेट, माज़रत सां माफ़ु कजो, देरि थी वई मूंखे, यानी अचण में देरि थी वई, देरि थी वई अचण में मूंखां थोरो टाइम लॻी वियो मूंखे। हुन चयसि वरी साॻियो ई माण्हू थो चएसि, हाउ लॉन्ग हैव यू बिन वेटिंग, भला ॾेख केतिरे टाइम खां वठी तव्हां मुंहिंजो इंतज़ारु कयो था पिया, छो जो मूंखे त देरि थी वई आहे। हाणे हिते जेको हैव यू बिन वेटिंग इज़ राइट इहो सही आहे, छो जो हाउ लॉन्ग इस्तेमालु थियो न, टाइम पुछे केतिरे टाइम खां वठी, माना केतिरो टाइम तव्हांखे मुकमल थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, इन करे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस इस्तेमालु थींदो। हाउ लॉन्ग आर यू न थींदो, आर यू वेटिंग ग़लति आहे इहो। हुन चयुसि नॉट लॉन्ग, न एतिरो टाइम कोन्हे, मां तव्हांजो इंतज़ारु कयो आहे, ओनली 5 मिनट्स, सिर्फ़ु 5 मिंट तव्हांजे इंतज़ार में, यानी आई बिन वेटिंग फॉर यू फॉर 5 मिनट्स, यानी 5 मिंट खां वठी मां तव्हांजो इंतज़ारु कयां थो पियो बसि। नंबर 5, लूक वर्क्स इन अ होटल नाउ, लूक हाणे होटल में कमु कंदो आहे, इन में टाइम वग़ैरह परफेक्ट कोन इस्तेमालु थियो, इन करे हैज़ वर्ड इस्तेमालु कोन थींदो, यानी हिकिड़े होटल ते बीठल आहे, केरु, लूक जेको आहे सो छोकिरो आहे, ही लाइक्स हिज जॉब अ लॉट, हिनखे नौकिरी आहे ॾाढी थी वणेसि, होटल ते जेको बीठल आहे, माल थो मिलेसि न टिप वग़ैरह। सो वर्क्स इज़ राइट, प्रेज़ेंट सिंपल टेंस अकेलो एतिरो परफेक्ट न थींदो, छो जो हिते टाइम कोन्हे लिखियलु, त एतिरो टाइम गुज़री चुको अथसि, अञा कमु करे थो पियो। नंबर 6, रूथ छोकिरी आहे, इज़ रीडिंग अ न्यूज़ पेपर, माना रूथ अख़बार पई थी पढ़े, शीज़ बिन, हीअ बि थींदो, शीज़ बिन रीडिंग इट फॉर 2 hours, 2 कलाकनि खां वठी उहो पढ़े थी पई अख़बार, माना 2 कलाक गुज़री चुका अथसि, अञा पढ़े थी पई। हिते हुन हिन वीचारा आवर्स, हवर्स न आहे इहो, घणा ग़लति प्रोनाउंसिएशन कंदा आहिनि। सो इज़ रीडिंग ग़लति आहे, इज़ नॉट करेक्ट, ऐं हैज़ बिन रीडिंग इज़ राइट, इहो सही आहे। नंबर 7, हाउ लॉन्ग डू यू लिव या हैव यू लिव्ड, हाणे हिते सही कहिड़ो, हाउ लॉन्ग इस्तेमालु थियल आहे, त माना परफेक्ट इस्तेमालु, हाउ लॉन्ग हैव यू लिव्ड इन दिस हाउस, हिन घर में तूं केतिरे टाइम खां वठी रहंदो, हिन घर में रहंदे तोखे केतिरो टाइम थियो आहे, यानी मुकमल परफेक्ट टाइम केतिरो थी चुको अथई। हुन चयसि अबाउट 10 years, लॻभॻि 10 साल,
तक़रीबन अबाउट जो माना तक़रीबन 10 साल। हाणे अबाउट माना बाबति न जे बारे में न आहे हिते, अबाउट माना तक़रीबन अप्रॉक्सीमेटली लॻभॻि 10 साल थिया आहिनि। माना आई हैव लिव्ड इन दिस हाउस अबाउट 10 years, फॉर अबाउट 10 years। तक़रीबन 10 सालनि खां वठी मां हिते रहंदो। फोर खाई बि वेंदा आहिनि, मां तव्हांखे मुंड में ॿुधायो आहे त फोर तक़रीबन इस्तेमालु अंग्रेज़ी में न थींदो आहे। हैव यू लिव्ड इज़ राइट। नंबर 8, इज़ देट अ न्यू कोट, छा इहो नओं कोट आहे? हुन चयो नो, आई हैव हैड दिस कोट फॉर अ लॉन्ग टाइम, मूंखे घणे टाइम खां वठी इहो कोट आहे, माना काफ़ी टाइम थियो मूं वटि इहो कोट आहे। इहो आई हैव अकेलो न थींदो, छो जो टाइम लिखियलु आहे न, घणो टाइम थी चुको आहे, माना परफेक्ट थी चुको आहे, इन करे आई हैव हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदो। आई हैव हैड दिस कोट, इहो कोट मूं वटि आहे फॉर अ लॉन्ग टाइम, घणे टाइम, माना इहो आई हैव हैड इज़ करेक्ट, आई हैव हैड इज़ राइट। नंबर 9, टॉम इज़ इन स्पेन एट द मोमेंट। हाणे इज़ इस्तेमालु थींदो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, छो जो हिते टाइम कोन ॿुधाई त केतिरे टाइम खां वठी हुते आहे। टॉम हिनमहिल स्पेन में मौजूदु आहे। ही हैज़ बिन देयर फॉर द लास्ट 3 days, गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी हुते आयरलैंड माना मौजूदु आहे। किथे? स्पेन में। गुज़िरियल 3 ॾींहं 3 ॾींहं थिया अथसि हुते आयरलैंड में मौजूदु आहे। हाणे हैज़ बिन हिते जेको आहे प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस थींदो, इहो सही आहे। हाणे हिते वरी कुझु जेको आहे सो सिंस ऐं फोर जे लाइ लफ़्ज़ ॿुधाईंदा आहिनि न, त लास्ट अचे त पोइ तव्हां सिंस हणो, फिलाणो लफ़्ज़ अचे त हीअं फोर हणो, न न न न, इन खे सही ॾियो। तव्हांखे मां ॿुधायमि, हाणे जेको हेठियों यूनिट ईंदो न उन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंस ऐं फोर किथे इस्तेमालु थींदी आहे। सिंस मां तव्हांखे वरी रिपीट कयां त मां बंदि कयांसि। सिंस हुते इस्तेमालु थींदी आहे जेको गुज़िरी आयो आहे टाइम, उनजो मुंड। वरी जेको गुज़िरी आयो आहे टाइम, उन जे लाइ वरी छा थींदो? फोर। मुंड जे लाइ सिंस, गुज़िरी आयल लाइ फोर। बसि 2 लफ़्ज़ आहिनि, का एतिरी वरी का रॉकेट साइंस कोन्हे सिंस ऐं फोर जे लाइ। थोरी प्रैक्टिस कंदव पंहिंजे लेखे सम्झ में अची वेंदव। थोरी तव्हां लफ़्ज़नि खे जुमलनि खे पाण में फिराए इन जे लफ़्ज़ ते रुगो गौर कंदो त जेको गुज़िरी आयल टाइम आहे उनजो मुंड आहे न, हा मुंड आहे त पोइ सिंस। भला जेको गुज़िरी आयल टाइम अकेलो बयानु थियल आहे, माना मुंड हुनजो न आहे त छा? अबा फोर। ॻाल्हि ख़तमु। महिरबानी तव्हांजी लाइक ऐं सब्सक्राइब कयो महिरबानी करे। जिन जेको आहे सो जिन खे ॻाल्हि वणी आहे उहे शेयर बि कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।